नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे फैज़गंज में ख़बर ॾींदा हलूं त फैज़गंज जो रवासी पोरियो दीन मोहम्मद राजपर मुंहिंजे पुटु नज़ीर राजपर सां गॾिजी फैज़गंज पुलिस ऐं ॻोठ जे बाअसर साबिक़ा काउंसिल हमीद अली राजपर, बेगन राजपर, खुदन राजपर, एहसान उर्फ़ अपनो राजपर ख़िलाफ़ प्रेस क्लब में पहुची एहतिजाज मुज़ाहिरो कंदे साफ़िन खे ॿुधायो त ॻोठ जो बाअसर साबिक़ा काउंसिल हमीद अली राजपर, बेगन राजपर, खुदन राजपर, एहसान उर्फ़ अपनो राजपर असांजी ज़री ज़मीन ते बीठल गिरेटनि जे बाग़ खे वाढी करे लखे रुपए जो नुक़सान कयो है। अहिड़ी शिकायत फैज़गंज पुलिस के भी कई है, पर फैज़गंज पुलिस वडेरे जे चवण ते बिना जवाज़ घरनि ते चढ़ाई करे हरासा करे रही है। वधीक चयो त बाअसर हमीद राजपर, बेगन राजपर, खुदन राजपर, एहसान उर्फ़ अपनो राजपर क़त्ल करण जो धमकियूं ॾेई रहिया आहिनि। को बि जानी नुक़सान थियो त इन जा ज़िम्मेवार इहे हूंदा। हिननि आला इदारनि खां मुतालबो कयो आहे त हिननि खिलाफ़ कानूनी कार्रवाई करे असांखे इंसाफ़ फराहम कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।